पाकिस्तान में चंड नज़र न आयो। ईद उल अज़हा 7 जून छंछर ते थींदी। मुल्क में किथे भी चंड नज़र न अचण जी शहादत नाहे मिली। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद जी प्रेस कॉन्फ्रेंस चई लाहौर, कराची, पेशावर ऐं कोयटा में किथे भी चंड नज़र नाहे आयो। ज़ोनल कमेटियुनि आगाह कयो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो ईरान के जनरल स्टाफ हेडक्वार्टर जो दौरो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो शानदार इस्तकबाल गार्ड ऑफ ऑनर पेश किया वियो। ISPR मूजिब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी ईरानी हथियारबंद फौज की चीफ ऑफ जनरल स्टाफ से मुलाकात बेतरफ़ी दिफ़ाई लाॻापनि खे मज़बूत बनाइण समेत पेश वाराणनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। ISPR मूजिब मुलाकात में खिते जी सूरत हाल ते भी ॻाल्हियूं कयूं वयूं। पाक फौज दुश्मनन के इबरतनाक शिकस्त ॾिनी। पाकिस्तान भारत के फौजी ऐं सिफारती महाज ते भी शिकस्त ॾिनी। शहीदन ऐं गाज़िन के खिराज तहसीन पेश करियूं था। क़ौम पंहिंजे हथियारबंद फौज सां कुल्लो कुल्हे सां मिलाए बीठल आहे। रावलपिंडी में पाक फौज जे रिटायर ऑफिसरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस चवनि था दुश्मन जी कंहिं बगराई के मुंहुं ॾियण लाइ तैयार आहियूं। फील्ड मार्शल आसिम मुनीर मुल्की दिफ़ा के एक नओं रुख ॾिनो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी दिलरानी क़यादत सबब अज़ीम कामयाबी मिली। सुप्रीम कोर्ट में इस्लामाबाद हाई कोर्ट के जजिस बदली में अटॉर्नी जनरल जा दलील मुकम्मल। दरख्वास्तूं रद्द करण की इस्तदा ॿुधणी 29 मई ताईं मुलतवी। ला सेक्रेटरी ला ट्रांसफरिंग जजिस के हलफ न करण की वज़ाहत छो ॾिनी। जस्टिस शकील अहमद जो सवाल एडवांस की मंजूरी का पोइ जजिस की नोटिफिकेशन में अभाम न होजे उन करे वज़ाहत ॾिनी वई। अटॉर्नी जनरल जो जवाब जस्टिस शकील अहमद चयो त जजिस की बदली आर्टिकल 200 तहत अवामी मुफ़ाद में हूंदी। हिते जजिस की बदली में अवामी मुफ़ाद कहिड़ो हो नोटिफिकेशन में उनजो ज़िक्र न आहे। जस्टिस मोहम्मद अली मदर चयो त जजिस की बदली ते सेफ्टी वॉल लॻल आहे। अदालत जुडिशियल कमीशन इजलास जा मिनट्स तलब करे वरिता। पाकिस्तान तरफा भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी गुजरात में ताज़ी तकरीर नफ़रत जोगी पुरतशद्दुद ऐं आलमी उसूलनि जी भञकड़ी करार। आलमी बिरादरी का नोटिस वठण जो मुतालबो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त जोहरी ताक़तूं रखंदड़ मुल्क भारत के वज़ीर आज़म तरफा इंतहाई गैर ज़िम्मेवाराणो बयान ॾिनो। पाकिस्तान मोदी के बयान के लापरवाही ऐं चिड़ ॾियारींदड़ समझे थो। पाकिस्तान पंहिंजी सलामती ऐं ख़ुदि मुख्तियारी लाइ कंहिं बि ख़तरे जो मुक़ाबिलो कंदो। गॾियल क़ौम जे चार्टर आर्टिकल 51 तहत दिफ़ा जो हक़ महफ़ूज़ आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त केपी हुकूमत के अवाम सां सिधी रीति टकराव जी हिकमत अमली ऐं महांगाई केपी हुकूमत तरफा करप्शन लाकानूनियत ऐं बेरोज़गारी का तंग अवाम ते तशद्दुद मुज़म्मत जोगो आहे। हाणे सूबो बचाओ तहरीक जो दायरो केपी जी घिटी घिटी चौक चौक ताईं पखेड़जंदो। PTI जी गुंडा सरकार खे रोके न सघंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो पीपल्स पार्टी केपी जे सदर मोहम्मद अली शाह पातशाह सां टेलीफोनिक राब्तो। पेशावर में सूबो बचाओ तहरीक जी रैली ते तशद्दुद बाबति आगाही ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी पेशावर में ज़बरदस्त रैली कढण ते मोहम्मद अली पातशाह के शाबस ॾिनी। नौशकी में पोलियो टीम ते हथियारबंदन की फायरिंग। पुलिस एहलकार शहीद। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म पारां पोलियो टीम ते हमले की मज़म्मत। शहीद एहलकार जे वारसनि सां ॾुख जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त जान कुर्बान कंदड़ पोलियो वर्कर्स ऐं सिक्योरिटी एहलकारनि खे भेटा पेश कनि था। 1 जून ताईं सॼे मुल्क में पोलियो का बचाव जा फुड़ा पियारण की मुहिम जारी रहंदी। पोलियो वर्कर्स जो तहफ़ुज़ यकीनी बनाइण लाइ ग़लत फ़हमियूं ख़त्म करणियूं पवंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पोलियो टीम ते हमले के कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथो करे सघिजे। पोलियो मुहिम दौरान शरपसंदनि के सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो।
आईजी सिंध मोरो वाक़े जी जांच लाइ 5 रुकनी टीम जोड़े छॾी। डीआईजी इरफान बलोच जी सरबराही में जुड़ियल टीम में एवीसीएल जो एसएसपी अमजद शेख, एसएसपी शबीर सेठार, डीएसपी सीआईए इफ्तिकार बुर्लो ऐं एसआईपी नेक मोहम्मद शामिल। नोटिफिकेशन मूजिब जांच टीम 20 मई ते थियल मोरो वाक़े जी हक़ीक़त, पुलिस जूं ज़िम्मेवारियूं ऐं माज़ी में अहिड़ा वाक़िआ पेश न अचण जी तजवीज़ ते बदल रिपोर्ट पेश कंदी ऐं 7 ॾींहनि अंदरि वाक़े बाबति रिपोर्ट जमा कराईंदी। भारत सां ताज़ी जंग में टेक्नोलॉजी की अहमियत की खबर पइजी वई। दोस्त मुल्कनि टेक्नोलॉजी ज़रिए पाकिस्तान की मदद कई। सभिनी खे गॾिजी मुल्की मैशत में किरदार अदा करणो पवंदो। बड़े वज़ीर मुराद अली शाह जो तक़रीब के खिताब चवे तो हू तालीम के शोबे में बजट में मुकम्मल सहकार फराहम कंदा। सिंध हायर एजुकेशन के तरक्याती बजट 8 अरब रुपया है। सिंध में इलेक्ट्रिक बस सर्विस के दायरे के वधाइण लाइ हुकूमत सरगर्म। एशियाई तरक्याती बैंक की सीड़पकारी में दिलचस्पी ज़ाहिर। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर की एशियाई तरक्याती बैंक के वफ़द से मुलाकात। ट्रांसपोर्ट शोबे में सीड़पकारी ते ॻाल्हियूं। शर्जील इनाम मेमर जो चवणु आहे त सिंध सरकार कराची खां पोइ सूबे के ॿियनि शहरनि में भी इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू करण लाइ तेज़ी से कदम खणी रही है। सिंध सरकार इलेक्ट्रिक व्हीकल शोबे में गैर मामूली अगभराई करण चाहे थी। सिंध हुकूमत हर सतह ते सहूलियतुनि की फरहमी लाइ तैयार है त जीअं मंसूबे ते तेज़ी सां ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां अमल थी सके। सिंध के तालीम खाते पारां स्कूलन में थींदड़ सरकारी तकरीबन में तोहफ़ा ॾियण की रवायत खत्म करण जो फ़ैसिलो। मेहमाननि की आजिया लाइ ॿारनि खे बीहारण ते भी मुकम्मल पाबंदी हूंदी। अजरक, टोपी ऐं ॿिया तोहफ़ा ॾियण वारी रिवायत सरकार सतह ते बंद कई वेंदी। ॿारनि खे महिमाननि जी आजिया लाइ इस्तेमाल करण के गैर मुनासिब करार ॾिनो वियो। सभिनी डायरेक्टरनि, प्रिंसिपल ऐं हेडमास्टरनि खे हुकुमनामो जारी। हुकुमनि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई की हिदायत। खानपुर महरवे जो सांचड़ो बोजदार वाले इलाइके में बोजदार बिरादरी के बिंदुरन में झेड़ो। एक जणो क़त्ल, एक ज़ख्मी। कोट जमाल खान बोजदार में झेड़े दौरान गोलियों लगने सबब वकार बोजदार क़त्ल थी वियो। शाहन बोजदार ज़ख्मी। इतला ते पुलिस वाक़े वारे हंध पहुची लाश ऐं ज़ख्मी के अस्पताल मुंतकिल कयो।